नाज़रीन, मोहनजो दड़ो भरसा ॻोठ बलडेजी में दरगाह मलूक शाह जो 3 ॾींहंनि वारो मेलो शुरू थी वियो आहे। मेले में मिठाई जा दुकान, ॿारनि जे विंदर लाइ रांदीकनि जी बाज़ार ऐं चोडेल लॻाया विया आहिनि, जॾहिं त सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाखड़े में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान मां मल पहलवान हिसो वठी रहिया आहिनि। पेश आहे फ़हीम पीरज़ादे जी हीअ रिपोर्ट। मोहनजो दड़ो भरसां ॻोठ बलडेजी में दरगाह मलूक शाह जे 3 ॾींहंनि वारो मेलो शुरू थी वियो आहे। पहिरें ॾींहुं मलाखड़े जा शानदार मुक़ाबला ऐं सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल मुनक़द कई वई। दरगाह मलूक शाह जे मेले में मिठाईअ जा दुकान, जॾहिं त ॿारनि जे विंदर लाइ रांदीकनि जी बाज़ार ऐं चोडेल लॻाया विया आहिनि। मेले जी पहिरें ॾींहुं सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जा शानदार मुक़ाबला थिया, जंहिं में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे पहलवाननि ज़ोर आज़माई कई, जॾहिं त सूफ़ियाणी राग जी महफ़िल में नाले वारे रागी वहीद नवाज़ शेख फ़न जो मुज़ाहिरो कयो। तक़रीब में ॻोठ बलडेजी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे सियासी, समाजी ऐं मुख़्तलिफ़ तबक़े जे माण्हुनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। दरगाह जे गादी नशीन फ़क़ीर अरबाब माची, फ़क़ीर नौकर माची ऐं फ़क़ीर सुहबत माची पारां ज़ाइरीन लाइ लंगर न्याज़ जो इंतज़ाम पिणु कयो वियो। उन मौक़े ते ज़ाहिद अबड़ो, इम्तियाज़ अबड़ो ऐं कुराड़ो अबड़ो चयो त दरगाह मलूक शाह जो हर साल पंहिंजे ख़र्च ते मेलो लॻाईंदा आहिनि। हुकूमत तरफ़ां को बि सहकार न कयो वेंदो आहे। सरकार खां ॿिए नंबर ते इहे मलाखड़ो हूंदो आहे ऐं असां जेके बि ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो साथ हूंदो आहे। असांजा ॻोठाणा जेके बि जूई तरह जा उन्हनि जो भाई गवर्नमेंट को बि तावन असां सां कोन्हे ऐं ख़ुदा जो क़दम जेको मलाखड़ो आहे न त असां गवर्नमेंट खे खपे न असां तावन कयो वञे। उहो लोकल मिठाई न हूंदी आहे हिते, हाल महांगाई आहे। आवाम दिलचस्पीअ सां मिठाई वठंदो आहे। हिन 12 महीने हिन इंतज़ार कंदा आहिनि। असांजो वाल साहब असांजो शौक़ु करायो, असां बि उन जी ड्यूटी ॾींदा आहियूं। मुर्शिद जी ड्यूटी आहे, 12 महीना असां हिन लाइ तयारु हूंदा आहियूं। पाण पोइ हिन जी ड्यूटी ॾींदा आहियूं। मुर्शिद कंदो या सदाईं जेसि ताईं हयाती आहे बरक़रार रहंदासीं। पाकिस्तानी बूरो सरबो आहे ओरिजिनल, ऐं जेको आहे सो तेल पेवर गिह इस्तेमालु थिए थो, ऐं ॿाहिरि मुल्क खां सेलुनि खां बूरो ईंदो आहे उहो इस्तेमालु थिए थो, खंडु इस्तेमालु थिए थी। पर जेतिरे क़दुरु असांजी कोशिशि हूंदी आहे त तमामु सुठे में